दोस्तों, कायद मिलत इस्लामिया हज़रत मौलाना फजल रहमान साहब ऐं कायद सिंध अलामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो जी हुकूमत ते अॼु असां ही रैली कढी आहे त इज़राइलिन जेको इन बहरी बेड़े ते कब्ज़ो हासिल कयो आहे उनखे गिरफ़्तार कयो आहे। पाकिस्तानी सेनेटर मुश्ताक अहमद ख़ान ऐं पीर सैयद मज़हर शाह, इहे 5 ॼणा पाकिस्तान जा मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू मुस्लिम गैर मुस्लिम जॾहिं फ़लस्तीन विया पिए उन्हनि जी मदद लाइ, अमेरिका हिकु जेको पाण खे अमुन जो सम्झे थो, असांखे अफ़सोस आहे असांजे वज़ीर आज़म ते जो उनखे अमुन एवॉर्ड ॾियण लाइ तय कयो आहे। असां इन वज़ीर आज़म जे कुदे अमल जी मुखालफ़त कयूं था ऐं कायद मिलत इस्लामिया अमरीकी ऐं पाकिस्तानी जेको 20 निकाती एजेंडा हुई ऐं मुआहिदो उनखे बि जेको आहे मुकमल मुस्तरद कयो आहे। इंशाअल्लाह जेकॾहिं कायद मिलत इस्लामिया हुकूमत खे हुकुम कयो त असां इंशाअल्लाह वरी फ़लस्तीन लाइ तयारु थींदासीं। असां पंहिंजे हुक्मराननि खे बि चऊं था, आर्मी चीफ खे, चीफ पंहिंजो वज़ीर आज़म खे, त उहे सफ़ारती तालुकात करे ऐं असांजे उन्हनि बहरी बेड़े वारनि खे आज़ादु बि कनि ऐं अमरीका ते कंट्रोल कनि। अमरीका जी यारी असांखे कॾहिं बि कान मिलंदी, छो त अमरीका गद्दारनि यहूद नसारा मुस्लमान जा सॼण न आहिनि। लन तर्ज़ा अनकल यहूद वल नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम। क़ुरान थो फरमाए त यहूदी ऐं ईसाई तव्हांजा सॼण न आहिनि जेसिताईं उनजे पुठियां न लॻो। तंहिंजे करे अमरीका मां उमेद अमुन जी कॾहिं बि कान्हे। हज़ार इंसाननि जो कातिल नेतन्याहू, जंहिंजो सरपरस्त ट्रंप अमरीका आहे, तंहिंजे करे अमरीका जी यारी गद्दारी खां सवाइ बि कुझु बि कोन्हे का। जेको बि कायद मिलत इस्लामिया हुकुम कयो या कायद सिंध अलामा राशिद महमूद हुकुम कयो, असां सरब कफ़न ॿधी निकिरण